गाड़ी के तेल भरा है मो चक्कर छाए अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब छा थियो गाड़ी के यार खबर काने बंद थी ए तेल भी विझराए थो मां 100 रुपए जो पोयां पेट्रोल पंप ता। हां हां अलाए छा आहे खबर काने तू जानी थो या मणी थोड़ो घणो। हां 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 यार ॾिस वारो कर मूंखे स्टार्ट करे दे मां यो। परेशान ॾिसो पर हिकड़ो पत्थर खणी आ पत्थर छा कंदे इहो थोरो नट के हणास बच्चे के पत्थर 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 ओए परया परया पेलती सामो ओयो पेलती हां हां परया वनी मार खुदा जी पर के मची गाड़ी अरे ओए ओए अरे ही सहारामी पड़ो मुझी गाड़ी बुकायो सामान भी मुझे करियो रे घोड़ा हेलो हां अरे ओ मार खुदा की पईडे ए मां छिता थी पिया खुदा जो किते मां हिकड़ो गाड़ी कायो मार खुदा जी पर जो मुझो सामान करियो मोबाइल भी करी आरे माल जी तबाह दी रुगो टमाटो महांगो थियो त तहांजी हालत अञा त अलाए छा थींदो ख़बर कान्हे माण्हू जा कपिड़ा बि लाहे खणी ईंदा रे घोड़ा काॾे वञा मां